बेबख्शाए बरहाल मां करीमा बेबख्शाए बरहाल मां के हस्तम असीरे कमंदे हवा निदारे मगैरस्तु फरियाद रस तू यारा खता बख्श बस या अल्लाह या रहमान या रहीम या करीम रब अॼु को वॾेरो मीर मोहम्मद नूनारी साईं जो ख़ैर वॾेरो इल्ताफ़ साईं नूनारी साईं जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा ओ मौला मोहम्मद आले मोहम्मद जे सदके वॾेरो मीर मोहम्मद नूनारी साईं खे साईं जे सभिनी पुटनि खे साईं रुस्तम फ़कीर नूनारी साईं खे सिहत ऐं वॾी हयाती अता फरमा मीर मोहम्मद वॾेरो साईं जे वॾेरो इल्ताफ़ हुसैन साईं जे रोज़गारनि में ग़ैबी ऐं ज़ाहिरी बरकतूं गंज 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 अता फरमा ओ मौला हाजी साईं बाबा हाजी अल्लाह वधायो भंड साईं खे साईं जे बचड़नि खे सिहत ऐं वॾी हयाती अता फरमा बाबा साईं जंहिंजे लाइ दुआ जे लाइ चयो नामा बुढड़ी खे सिहत अता फरमा साईं गुलाम मोहम्मद सियाल साईं खे साईं जे पुटनि बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा असांजे न जमात जे निगरान साईं अरबाब अली मितलो साईं खे सिहत ऐं वॾी हयाती अता फरमा अल्लाह यार फुल पोटरो साईं जा बच्चा आबाद फरमा मोहम्मद ज़ीशान खे मौजज़े सां नौकरी रोज़गारी अता फरमा गुलज़ार फुल पोटरो साईं खे साईं जे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा गुलाम अकबर शेख साईं जा बच्चा घर आबाद फरमा रब सां सभिनी जी मदद फरमा रब मुंहिंजी मदद फरमा ओ मौला ए करीम जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ाअत फरमा बे औलादनि खे औलाद अता फरमा बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा हर शिया सुन्नी जे घर लख सलवातूं थियनि या दुआ क़बूल फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदर